लाल स्टेशन लगोट मीर खान खोखर में गुरगुला बिरादरी के 15 घरन के बाहि लगी पई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है सिकंदर साहवाल। उडरोलाल स्टेशन लग गोठ मीर खान खोखर में गुरगुला बिरादरी के 15 घरन के बाहि लगी हुई, जैमें मंदिर लाइ रखियल 21 लाख रुपयनि समेत ॿियो समूरो सामान सड़ी रख थी वियो हो। संदन चवणु आहे त हिन महिल ताईं कंहिं बि सार न लधी आहे। अचो त वधीक खान मालूम कयूं त हू आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वंडीनि। असांजी केर वार न कयो, असां बुखिया उॾिया वेठा आहियूं, असांखे 3 ॾींहंनि खां मानी न मिले। असां ग़रीबनि जो मदर सड़ी वियो आहे। असीं 3 ॾींहं थिया आहिनि, असीं बुख में वेठा आहियूं। असांजी केर मदद न कयो आहे। असीं फोड़ी फोड़ी करे असीं मदर जा पैसा रखिया, उहे सभु सड़ी विया। असांजी केर बि कोन, असीं सभु ईअं काढ़े उस में सभु वेठा आहियूं। असांजी केर बि हुजे, हुकूमत हुजे, गवर्नमेंट असांजी मदद करे। कुछ कोने मिलियो, असांजा लखनि जा लख वया हलिया सड़ी। हाणे 3 ॾींहं थिया आहिनि, असांखे न माली मिली आहे न कुझु मिली आहे। असांजी मदद कयो। असां घर सड़ी आहे, बकरियूं सड़ी वियूं, असां बेदखल थी वियासीं। असांजा न को मानी न को टुकुर, बुख में वेठा आहियूं। बच्चा असांजा सना सना रोइनि पिया, रुलनि पिया। केरु असांजी वारदार नथो करे। असां ग़रीब आहियूं, कंहिंखे चओ। अचानक अला किथां ई लगी। असांजा घर हा 20 लाख जो सामान हो घर में, हो ख़त्म, माल ख़त्म थिया। 2 मेंहियूं 2 पाॾा हा, 2 बकरियूं, उहे बि ख़त्म थी वियूं। हुकूमत DCO साहब खे अपील पिया कयूं को DCO साहब असां ग़रीबनि जे लाइ कुझु न कुझु करे। 3 ॾींहं थिया आहिनि, अञा तक केरु कोन आयो आहे त को राशन जो को माना थोरो घणो ॾे त उन्हनि जे बचनि खे खाराए थो, अॻिना करे। इन जे करे असांजी इहा रुकरश आहे, असां ग़रीबनि जी मदद कयो। जो को बि सिंधी वासी हुजो, असांजी मदद। ओचितो लॻी पई। हाणे माना पहिरीं त गुरगुलनि जा घर सड़िया आहिनि, उन खां पोइ वरी असांजा घर आहिनि खोखरनि जा। जेको माल जो वथाणो लोढ़ो अन्न सड़ियो आहे, नुक़सान थी वियो आहे। हिननि जो उहो बि चवणु आहे त हंध बिस्तरा कपिड़ा रोक रक़म समेत अलाह ताला सड़ी रख थी वियो आहे ऐं हिन वक़्तु हिननि वटि मानी खाइण लाइ 1 रुपयो बि न आहे ऐं 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि हिननि वटि केर बि लड़ी न आयो आहे ऐं न वरी DC मटियारी पारां का वाहिर कई वई आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ TV, उडरोलाल।